अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व सहाबिका नूरल्लाह। इंशाअल्लाहुल करीम अॼु असां उहो वज़ीफ़ो सिखण जी कोशिश कंदासीं जे वज़ीफ़े सां करण सां हर मुराद जाइज़ पूरी थींदी आहे। नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे हदीस मुबारक जो मफ़हूम आहे। नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो त जॾहिं माण्हू आयत सईदा पढ़ी करे सजदो कंदो आहे त शैतान हटी वेंदो आहे ऐं हटी करे रोई करे चवंदो आहे हाय मोला करे बर्बादी आहे। इब्ने आदम खे सजदे जो हुकुम थियो, न सजदो कयो, हुन लाइ करे जन्नत आहे। मूंखे सजदे जो हुकुम थियो, मूं सजदो कोन कयो, मूं लाइ करे दोज़ख आहे। त आयत सजदा जेकी आहे उहे 14 आयतूं आहिनि। इहे 14 आयतूं पढ़ी करे उन खां बाद 14 ई सजदा करण सां करे उन जेको दुआ घुरंदो उहा अल्लाह तबारक व तआला दुआ क़बूल फरमाईंदो। उन जी जेकी जाइज़ तमन्ना हूंदी अल्लाह पाक क़बूल फरमाईंदो। इन जा 2 तरीक़ेकार आहिनि। नंबर 1 हिकिड़ी आयत पढ़ंदो वञे ऐं उन खां पोइ हिकु सजदो कंदो वञे, ईअं 14 सजदा करे, या 14 ई आयतूं पढ़ी करे आख़िर में 14 सजदा करे, इहो बि ठीकु आहे। उन खां पोइ दुआ घुरे, अल्लाह पाक हुन जी जाइज़ तमन्ना पूरी कंदो। ऐं सजदे तिलावत जो तरीक़ेकार छा आहे? सफ़ा आसान ऐं सवलो तरीक़ो आहे। असां इंशाअल्लाह तवजो सां ॿुधंदासीं। इहो तरीक़ो असांखे अची वेंदो। सभ खां पहिरियां उथी बीह करे, तकबीर कोन्हे हणी, बीह करे अल्लाहु अकबर चई करे डायरेक्ट सजदे में वञणो आहे। सुबहान रब्बिल आला 3 चकर चवणो आहे। उन खां पोइ अल्लाहु अकबर चई करे या बीह रहे, उथी बीह रहे, या अल्लाहु अकबर चई वहे, उन खां पोइ दुआ घुरे। यानी सुबहान रब्बिल आला असांखे चवणो आहे, लेकिन जॾहिं उथंदासीं अतहियातो बि कोन्हे पढ़णो, सलाम बि हिन में कोन्हे। इन खां अलावा जॾहिं शुरू असां कंदासीं तॾहिं तकबीर बि हिन में कोन्हे। फ़क़ति अल्लाहु अकबर चई करे असां डायरेक्ट सजदे में वेंदासीं। उथी बीहण ऐं पोइ सजदे खां बाद उथी बीहण इहो मुस्तहब आहे। इन तरह अल्लाहु अकबर चवणु, उथी बीह करे अल्लाहु अकबर चई करे वञणु, इहो बि मुस्तहब आहे। अल्लाह पाक असांखे सही तरीक़े सां सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन बिजाह नबी आमीन सल्लल्लाहु